सेनेट जी 6 ख़ाली थियल सीटुनि ते नंढी चूंड लाइ पोलिंग जो अमल जारी। इस्लामाबाद सिंध ऐं बलोचिस्तान जी सीटुनि लाइ नंढी चूंड ते पोलिंग जो अमल क़ौमी असेंबली सिंध ऐं बलोचिस्तान असेंबलियुनि में शाम 4 वॻे ताईं जारी रहंदो। इस्लामाबाद जी सीट लाइ पीपी उम्मीदवार यूसुफ रज़ा गिलानी ऐं सुन्नी इतिहाद काउंसिल जे इलियास मेहरबान विच में मुक़ाबिलो। सिंध मां सेनेट जी ज़िमनी इलेक्शन में पीपी जे ॼाम सैफुल्ला धारेजो ऐं मोहम्मद असलम अबड़ो उम्मीदवार आहिनि। सुन्नी इतिहाद काउंसिल जे नज़ीरुल्लाह ऐं शाज़िया सोहेल बि सिंध मां सेनेट जा उम्मीदवार आहिनि। बलोचिस्तान मां सेनेट जी 3 सीटुनि ते ज़िमनी चूंड लाइ 7 उम्मीदवार मैदान ते लथल। पाकिस्तान समूरा हदफ मुकम्मल करे वरता। कर्ज़ जी ईंदड़ किस्त जारी करण लाइ पाकिस्तानी IMF विच में ॻाल्हियूं। IMF वफ़द जे नाणे वारे वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब ऐं मुआशी टीम सां मुलाक़ात। आलमी मालियाती इदारे जे वफ़द जी क़यादत निथिन पोर्टर करे रहियो आहे। गॾिजाणीअ में स्टेट बैंक जो गवर्नर, तवानाई वारो वज़ीर ऐं FPR चेयरमैन शरीक। नाणे वारे वज़ीर, स्टेट बैंक जे गवर्नर ऐं तवानाई वारे वज़ीर सां धार धार मुलाक़ातूं बि थियल। नाणे वारो वज़ीर IMF मिशन खे हुकूमती तरजीहुनि खां आगाह कंदो। सिंध जे पाणी ते धाड़े जी शुरूआत। नून लीग जे वज़ीर आज़म तकरारी इरसा चेयरमैन जी मंज़ूरी ॾेई छॾी। कालाबाग डैम जो हामी ऐं वाबडा जो अॻूणो चेयरमैन ज़फ़र महमूद इरसा चेयरमैन मुक़रर। पाणी जी विरहासत ते सूबनि जा इख़्तियार ख़तम। इरसा में सूबनि जा हाणे नुमाइशी इख़्तियार हूंदा। ऐं सिंध हुकूमत इरसा चेयरमैन ज़फ़र महमूद जी मुक़ररी खे रद्द करे छॾियो। इरसा चेयरमैन जी मुक़ररी वारो नोटिफिकेशन वापसि वठण जो मुतालबो आपाशी खाते जे वज़ीर ॼाम ख़ान शोरो जो चवणु आहे त इरसा चेयरमैन जी मुक़ररी इरसा एक्ट जी भञकड़ी आहे। गैर क़ानूनी मुक़ररी जी मज़म्मत कयूं था। इरसा चेयरमैन वफ़ाक़ जो नुमाइंदो या सूबनि जो मेंबर हूंदो आहे। ॿाहिरां को बि इरसा जो चेयरमैन नथो थी सघे।